सरी सिंध जी सांगड़ शहर ऐं ज़िले के नंढनि वॾनि शहरनि में भी करबला के शहीदनि की याद में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट करियो आहे एडी कुंभर। तुझे झूला झूलाऊं मैं, तुझे झूला झूलाऊं, तुझे झूला झूलाऊं मैं, तुझे झूला झूलाऊं। शोधाए करबला के अज़ीम कुर्बाननि खे भेटा पेश करण लाइ समूरे मुल्क जी सांगड़ ज़िले में भी मजलिसनि आज़ादारी ऐं सेजूं बरामद थियण जो सिलसिलो जारी। ॻोठ लीमो ख़ासकेली में बाह ते मातम कयो वियो। ॻोठ लौंग मंगणार में आज़ादारी ऐं नुआख़वानी कई वई, जंहिंमें मोमिनीन वॾे अंग में शिरकत कई। सांगड़ शहर में शहज़ादे कासिम की मेहंदी बरामद कई वई, जंहिंजो मरकज़ी जलूस अल हुसैन इमाम बारगाह में बरामद थियो, जेको शहर के रवायती रस्तनि तां थींदो अल हैदरी इमाम बारगाह में नहर थियो। जलूसनि मजलिसनि की सिक्योरिटी भाई अलर्ट कई वई है। आज़ादारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शोधाए करबला की याद में पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं न्याज़ नंगर सबील ने आज़ादारी जो सिलसिलो जारी रहंदो। ये असांजो ॻोठ जवाहर लौंग फ़कीर मंगणार जीअं बि मुहर्रम जो चंड बीहंदो आहे, पहिरीं तारीख़ खां वठी मौला जी आज़ादारी थींदी आहे। ड्यूटी कंदा आहियूं, पहिरीं खां वठी आज़ादारी शुरू आहे। जिथे किथे ड्यूटी ते वेंदा आहियूं। अॼु राति असां वटि पाण वटि आहे आज़ादारी आहे, नुआख़ानी थींदी आहे, न्याज़ हूंदो आहे, जहिड़ो असांजो हाल मौला जी ड्यूटी ॾींदा आहियूं। जिथे पहिरीं मुहर्रम खां वठी खैरनि सां ई आज़ादारियूं हलनि पियूं थियूं पिड़नि। बोबी स्टाफ ते 8 राति बोबी शहर में सरदार साहब जे बंगले ते उते अंबरगाह आहे, उते मातम थींदो, आज़ादारी थींदी आहे। ईअं वींदे 10 मुहर्रम ताणी 10 जॾहिं पंहिंजो न्याज़ कंदा आहियूं मौला इमाम हुसैन जो। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंभर, आवाज़ टीवी सांगड़। कासिम को घोट बना